फैंटेसी पुरस्कार वण इब्न हयात पंवर। ॾिस आउं केतिरा दफ़ा तो वटि आयो आहियां, तूं पुरस्कार वण जो राज़ कीअं ॿुधाईंदे? तोखे छा हासिलु थींदो इंसान जा बचड़ा? इहो ई त आउं जी सरगज़श्त खां वाक़ुफ़ु थींदसि ऐं पोइ खांभाणी में ॻोढ़ो विझंदे। हीअं न बड़िजे वण इहे लफ़्ज़ पंहिंजे मन जी अहिड़ी पीड़ा मां वरजाया जंहिंमां इहो अहसासु थिए जाॻियो त हू ख़ुदि दिलि जे कंहिं गहरे घाव में वरितलु आहे। यकीन कर इहो राज़ पंहिंजे अंदर जो राज़ करे सांढींदसि। इंसान वरंदी ॾिनी। इंसान जा बचड़ा, ही का नई ॻाल्हि न आहे जा तोखे फ़क़ति मूं वटां ई प्राप्त थिए। सृष्टि जे मड़नी क़ानूननि मां फ़क़ति इहो ई हिकिड़ो क़ानून हर जुग में पंहिंजो कारज कंदो नज़र ईंदो। का बि चीज़ तोखे हिकु हाल में ॾिसण में कान ईंदी। भञ घड़ ऐं डाह डूह इहो ई इन जो अमर उसूल आहे। तूं अफ़सोस बजाए हैरत जे सागर में टुॿी हण। ईअं चई हू वरी ख़ामोश थी वियो। हाँ तॾहिं ईअं आहे? इंसान हैरत मां अखियूं फाड़े मथे बड़िजे वण ॾांहुं निहारण लॻो। 2 पहरनि जो वक़्तु हो। हुन जीअं ई मथे निगाहूं खयूं, सिज जे तेज़ किरणनि जी सट न सही पंहिंजो कंधु निमाए छॾियो। तॾहिं आउं निराश थी मोटी वञा? इंसान पंहिंजा लफ़्ज़ अञा ख़तम ई कीअं कया त बड़िजे वण हिकु ज़ोरदार टहिक ॾिनो। मायूस थी वए इंसान जा बचड़ा? तूं मायूस न थी। मूं वटि मायूसी महापाप आहे। आउं न संभरां त मूं कॾहिं कंहिंखे मायूस थियण जो मौक़ो ॾिनो हुजे। सृष्टि जी हर सुंदरता जे निखारजण में इहा ई ॻाल्हि वॾी रुकावट आहे। ईअं चई हुन कहाणी शुरू कई। बाबुल कंहिं जुग में हिकु मुल्क जे राजा खे अलाए कीअं इहा का सुणस पइजी वई त तुंहिंजी राजधानी में फिलाणे हंधि हिकु पुरस्कार वण आहे जंहिंमां ॿारहो ई ख़ुशबू जा होगा फैलबा था रहनि ऐं उन ख़ुशबू वसीले ज़िंदगी में नई हरारत पैदा थी वञे थी। उन वण जे आसपास रहंदड़ माण्हुनि उन मां टारियूं वढे पंहिंजनि घरनि में पोखियूं आहिनि। जंहिं बि घर में इहो वणु पैदा थियो आहे उन घर जे हर हिकु भाती में नओं जीवन अची वियो आहे। उते बीमारी कान्हे, थकावट कान्हे ऐं वॾी ॻाल्हि त मायूसी कान्हे। राजा इहा ख़बर ॿुधंदे पंहिंजो पाण ख़ुशी जे हिंदोरनि में झूलंदे महसूसु कयो। हू पाण वॾी ॼमार जो हो। हयाती जे पोएं पहर सभवा मथसि हर घड़ी मायूसी जा पहाड़ किरी पवंदा हुआ। राजा खे जॾहिं उन पुरस्कार वण जी हिकु माण्हू वटां ख़बर मिली तॾहिं हुन खां पुछियईं, इहो वणु कहिड़े क़िस्म जो आहे? ख़ाबरू सीस निमाए हथ ॿधी वरंदी ॾिनी, महाराज इहो वणु तमामु पुराणो आहे ऐं 12 ई महीना ॻाढ़नि गुलनि सां खोंभी रती कुंवार जीअं नज़र ईंदो आहे। इंसान बड़ जो हर हिकु लफ़्ज़ दिलि जे कननि सां ॿुधंदो ई हर घड़ी हैरत मां हाँ हाँ कंदो थी रहियो। तूं ॿुधी त रहियो आहीं न? जेको लफ़्ज़ तोखे सम्झ में न अचे त मूंखां हींअर ई पुछंदो वञ। आउं हर लफ़्ज़ ध्यान सां ॿुधी रहियो आहियां। इंसान वरंदी ॾिनी। सिज काफ़ी लड़ी चुको हो। ओॾी महिल हिकु कोयल बड़ जे वण मथां वेही पंहिंजे मधुर आवाज़ में कूकू शुरू कई। बड़ ख़ामोश थी वियो। 2 मिंट रखी वराणियाई, बाबुल ही नग़मो त ॿुधण ॾे। ज़िंदगी नग़मे खां सवाइ ईअं आहे जीअं को इंसान पोरे खां सवाइ। ऐं ॻच वक़्त ताईं कोयल पंहिंजे मन मोहींदड़ संगीत सां आसपास जी हर चीज़ में मधोशी भरींदी रही। उन वक़्तु बड़ जे वण जी हिकु टारी ख़ुशी विचां झूमी रही हुई। सिज हींअर तेज़ी सां लड़ंदो थिए वियो। केॾी महिल कोयल जी कूक बंदि थींदे बड़ हकल कई, सुजाॻ आहीं न? जी हा। पोइ ॻाल्हि थे कयमि त जॾहिं राजा खे पुरस्कार वण जी समूरी हक़ीक़त मालूम थी तॾहिं चयाईं त सुभाणे इन वण खे ज़रूरु ॾिसणो आहे। इन्हनि लफ़्ज़नि ख़तमु कंदे बड़ जे वण हिकु ज़ोरदार टहिक ॾिनो। हा 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 हा। छो का ख़ासि ॻाल्हि? इहा ई त ख़ासि ॻाल्हि आहे। बड़ वरंदी ॾिनी। उहा सारी राति राजा खे ख़ुशी विचां निंड कान आई। कंहिं घड़ी हिकु राणी सां त कंहिं महल ॿी सां पंहिंजी ओचिती हासिलु थींदड़ नई ज़िंदगी जूं ख़बरूं पियो करे। इन हसीन तसवर में राजा सारी राति हेॾां होॾां चकर लॻाईंदे गुज़ारे छॾी। सुबुह जो पहिरीं बाख फुटी वेर राजा पंहिंजे समूरे अटाले समेत पुरस्कार वण ते चढ़ाई कई। बड़ जे वण अञा ॻाल्हायो ई पए त इंसान संदसि ॻाल्हि खे कटींदे विच में सुवालु पुछो, पोइ राजा खे नओं जीवन मिलियो? एतिरो उॿहिरो न थी। हर ॻाल्हि पंहिंजे मौक़े ऐं मुनासिबत सां सूंहे थी।
उन वेर ओचितो आकाश ते ककर मिड़ी आया। वायुमंडल जीअं पोइ तीअं वधीक ऊंधाहो थींदो पियो वियो। वेझी वसऊं में किथे बि का मथे लिकाइण जी जाइ नज़र कान थे आई। इंसान मींहं जे ख़ौफ़ सबबां घबराहट में पइजी चुको हो। हुनजी इहा हालत परूड़ींदे बड़ जे वण हकल कयसि। इंसान जा बचड़ा ज़िंदगी में कई तूफ़ान ऐं ज़िलज़िला ईंदा हिमत अॻियां पहाड़ भाटी परे थी वञनि था। तुंहिंजनि वॾनि पंहिंजे हिमत ऐं हौसले सां हिन हेॾे अथाह सृष्टि खे सदाईं लरज़ाए पे छॾियो आहे। ईअं चई बड़ वरी पंहिंजो सिलसिलो जारी रखियो। ऐं पोइ राजा जे कारिंदनि पुरस्कार वण में अहिड़ा त अची कुहाड़ा विधा जो जेका बि सही टारी नज़र चढ़नि वढे खणी रवाना थिया। उन वेर राजा जो चहिरो ख़ुशी विचां बहकी रहियो हो। जंहिंखे नओं जीवन थे मिलियो सो की न ख़ुशि थींदो। इंसान वर्दी ॾिनी। बड़ जे वण सवाइ कंहिं जवाबु ॾियण जे पंहिंजो सिलसिलो शुरू कयो। जॾहिं टारियुनि खे खणी वञी कमु आंदाऊं तॾहिं उहे फोटड़े बजाए उन ई ॾींहुं कोमाइजी सुकी सड़ी नास थी वियूं। राजा जॾहिं इहो हाल ॾिठो तॾहिं वॾे अफ़सोस में पइजी वियो। हुनखे हींअर पंहिंजे दिलि जूं समूरियूं आशाऊं धूड़ में लटवे नज़र आयूं। ॿिए पासे उहे साॻियूं टारियूं उन शहर में ॿियनि माण्हुनि जे घरनि में पोखियूं वयूं त उन ई वेर फुटी सरसब्ज़ बणिजी वियूं। राजा इहा माजरा ॾिसी हिकिड़े पंडित खे घुरायो जेको ज्योतिष नजूम ऐं ॿियनि केतिरनि इल्मनि जो माहिर हो। पंडित ॾींहंनि जा ॾींहं केतिरा पुस्तक उथलाया, ज़ाइचा कढिया ऐं ढारा कमांदा। आसमानी निखेत्रनि खे चकासियो, मतिलबु त घणी मथां कुट खां पोइ हुनखे उन राज़ जो की क़दुरु पतो पियो। सवें माण्हू उन राज़ खे परोड़ण लाइ दरबार में अची ॻाहट थिया। पुरस्कार वण खे सम्झण लाइ अलाए किथां किथां माण्हू अची ॻाहट थिया हुआ। जॾहिं पंडित राजा खे ॿुधायो त इहो पुरस्कार वण पोरस जे घर खां सवाइ ॿिए कंहिं बि हंधि कीनो सरंदो, तॾहिं सभु माण्हू तपरस में पइजी विया। पंडित जा इहे लफ़्ज़ ॿुधी राजा जो अधु साह छॾाइजी चुको हो। वेतर जो हुनखे इहा ख़बर मिली त उन पुरस्कार वण मां फ़क़ति पोरे तबिके खे ई जीवत मिलणी आहे, तंहिं ते हेकारी संदसि दिलि खे वधीक घाए विधो। राजा दिलि ई दिलि में फ़ैसिलो कयो त छा बि थी पवे पोरे तबिके खे कंहिं बि तरह फ़ाइदो हासिलु थियणु न ॾिजे। इहो सोचे पंडित खे हुकुम कयईं, तो ते सारी ॼमार असांजी दया जो हथु रहियो आहे। छा बि थिए तोखे हिन मामले खे मुंहुं ॾियणो आहे, पर जंहिंखे जीवत मिले इहा ॻाल्हि असांजी नज़र में अणथियणी आहे। राजा जो हुकुम ॿुधंदे पंडित वाइड़ो थी वियो। का घड़ी सोचे सोचे निहायत निमाणे आवाज़ में अर्ज़ु कयईं, महाराज कुझु ॾींहुं मोहलत मिले, आऊं वॾाई वस कंदसि। सिज लही चुको हो। बड़ कहाणी ॿुधाईंदे ॿुधाईंदे ख़ामोश थी वियो। वरी छा थियो, थकिजी पए छा? न त, बड़ निहायत झीणे आवाज़ में वर्दी ॾिनी। ख़ामोश छो थी वए? मूं अंदाज़ो लॻाइण थे चाहियो त तूं कुझु सम्झी बि रहियो आहीं या आऊं टली मग़ज़ मारी करे रहियो आहियां। मुंहिंजो हर लफ़्ज़ ॾांहुं ध्यानु आहे। हूं, तॾहिं तूं वॾो सम्झदार आहीं। बड़ इहे लफ़्ज़ अहिड़े अंदाज़ में चया जो महसूस थिए थियो त हू कहाणी बयानु करण जे मक़सद खां पूरी रीति मुतमिन आहे। बड़ जी चाहना हुई त हक़ीक़त जे तह ताईं पहुचण लाइ इंसान जो निंडाखिल ज़मीर सुजाॻ थिए ऐं संदसि मन में अहिड़ी जोत जनम वठे जेका सच ऐं कूड़, दोखे ऐं फ़रेब खे आसानी सां परखे सघे। ओॾी महिल आकाश ककरनि खां साफ़ थी चुको हो। चंद्रमा पूरे आब ऐं ताब सां पंहिंजा रोशन किरणा पृथ्वी जे ज़रे ज़रे ते निछावर करे रहियो हो। उन ई साइत बड़ जी हिकु टारी ते पखियुनि जो हिकु जोड़ो अची वेठो। बड़ हाणे त राति पवंदी वञे, इंसान वराणियो। छा चई? चवां थो त ॻाल्हि खे उकलाए राति पवंदी वञे। हूं, तोखे राति जो भउ थो थिए? हिन पृथ्वी ते अलाए केतिरनि इंसाननि हक़ीक़तुनि जी ॻोल्हा में ऊंदाहियुनि सां टकरजंदे पंहिंजूं हयातियूं ज़ाया करे छॾियूं। बड़ अञा ॻाल्हायो पिए त हिकु पखी जेको कनु ॾियो लफ़्ज़ ॿुधंदो थी रहियो, तंहिं बड़ जो ध्यानु छिकाईंदे चवणु शुरू कयो,
तो त हमेशह इंसान जी शिकायत थे कई त हू राज़ कीन सांढींदो आहे। अॼु त तूं पाण ई राज़ खे सांढे कीन सघे। पखी जा इहे लफ़्ज़ ॿुधी बड़ हिकु ज़ोरदार टहक ॾिनो। हवाउनि जा रहवासी, तोखे कहिड़ी ख़बर कहिड़ी कल। हर जुग जॾहिं पंहिंजे अंत ते ईंदो आहे तॾहिं हुन जा आंडा गुजूं निकिरी पवंदा आहिनि। हिन राज़ जो इज़हार पुराणे ऐं नए जुग विच में हिकु अणमिटिजंदड़ यादगार आहे। सुभाणे जे इंसान खे नए जुग जी आमद जो कारण इहो ई राज़ नज़र ईंदो ऐं हुनखे तारीख़ जो इहो ई हिकु अनोखो वाक़ियो यादि रहंदो। संझा जो वक़्तु हो। कंहिं महिल बड़ जां खणी हेठि निगाह विझे त इंसानु निंड जा झूटा खाई रहियो हो। पहिरियां ई त बड़ खे अहिड़ी कावड़ आई जो मथां पंहिंजो हिकु टार उछले खेसि उते ई ज़मीन में ग़र्क़ करण थे चाहियो। पोइ खेसि मथसि कहल आई, हिकु ज़ोराइती हकल कयई, सपननि जा हैराक, जीवत जा राज़ ईअं कीअं परूड़बा आहिनि। तोखे ॾिसंदे मूंखे इंसानी मनवर्ती जो हिकु अहिड़ो ऊंधाओ पहलू बि सुझे थो जंहिंजो मूल मतो फ़क़ति मेड़ण ई हूंदो आहे। पाण ॾांहुं सेरण ऐं मेड़ण जो इहो मलामत जोॻो हिर्स ज़हनी बि हूंदो आहे ऐं मादी बि, ऐं उनजो समूरो लाभ फ़क़ति मेड़ण वारे ताईं महदूदु हूंदो आहे। अहिड़ो ज़हन हिकु गंद उछलाइण वारी खॾु मिसल हूंदो आहे जंहिंमें किन किचिरे सां गॾु इतफ़ाक़नि का चङी चीज़ बि मेड़जी ॿोहारजी वञी पवंदी आहे। बड़ जी सख़्त कलामी इंसान जे समूरे ज़हन खे झंझोड़े विधो। हुन हिकदमि छिरक भरियो ऐं वर्दी ॾिनाई, बड़ जीवत बि पंहिंजी जाइ ते हिकु नंढिड़ो संसार आहे जंहिंमें हेठायूं मथायूं बि आहिनि ऐं खॾूं ऐं खूबा बि। हाओ, पर इहे कंहिंजूं पैदा कयल आहिनि? इंसानु पाण ई त आहे। जेसीं इंसानु पाण सां गॾु ॿियनि सां गॾु जीअण न सिखियो आहे तेसीं इन्हनि हेठि मथाइनि खे कीअं संवारे ऐं सिंगारे सघंदो? इहो जवाबु ॿुधी इंसानु ख़ामोश थी वियो। हुन पंहिंजी ग़लती जो इक़रार कंदे बड़ खे कहाणी जे सिलसिले जारी रखण लाइ मिनत कई। तोखे ॿुधायमि त राजा इहा ॻाल्हि कॾहिं बि बर्दाश्त करणु कान थे चाही त पोरिहिं तबिके खे का नई ज़िंदगी मिले। ॻच अरसे गुज़रण खां पोइ पंडित हिकु ॾींहुं राजा जी दरबार में हाज़ुर थी अर्ज़ु कयो त महाराज, वॾियुनि कोशिशुनि खां पोइ मूंखे ईअं ॾिसण में आयो आहे त उन पुरस्रार वण मां अव्हां खे लाभ त लाभ जे माॻ उटलो नुक़सानु आहे। इन खे नास करण बि पंहिंजी जाइ ते हिकु मुश्किल मसइलो आहे। इन ख़बर ॿुधंदे ई राजा जे पेरनि हेठां धरती निकिरी वई। हू ॿई हथ मथे खे ॾेई काफ़ी वक़्तु ग़म ऐं मायूसी जे सागर में गोता खाइण लॻो। घणी घणी देर खां पोइ राजा वराणियो, पोइ तिने पुरस्रार वण खे कंहिं बि तरीक़े सां ज़रूरु नास करणु जुगाए। जी महाराज, मुंहिंजी बि इहा ई राय आहे। बड़ जा इहे लफ़्ज़ ॿुधी पखियुनि जे जोड़े दांह कई। लानत आहे अहिड़ी जीवत ते जेका फ़क़ति पंहिंजी ज़ात लाइ सोचे थी। पखियुनि जा इहे लफ़्ज़ ॿुधी बड़ हिकु ज़ोरदार टहक ॾींदे वराणियो, पंडित ते बेशुमार लानत आहे जंहिं पंहिंजे मफ़ाद ख़ातिर राजा जी नमख़्वारी कंदे ॿियनि जी भलाई जा दर पूरण घुरिया। बड़ इहे लफ़्ज़ चई ख़ामोश थी वियो। थोरी देर खां पोइ इंसानु वरी सुवालु कयो, पोइ छा थियो? थियो ईअं जो हिकु ॾींहुं धरती ऐं आकाश ॿिन्ही गॾिजी दांह कई ऐं ॿिन्ही गॾिजी इंसानी मनवर्ती जे ऊंदाहे रुख़ ते लानत विधी। इहे लफ़्ज़ ॿुधंदे ई इंसान खां छिरक निकिरी वियो ऐं हुन हिकदमि सुवालु कयो, छाजे करे? सदाकत जो कंधु टुकर थी पियो ऐं शराफ़त मलामत जे लिबास में सरे राह गहिलजी आई। ॿिए पासे बददियानती ऐं साज़िश पंहिंजी ज़ैबाइश लाइ समूरा हार सिंगार करे मनमोहींदड़ बणिजी दुनिया जी अखियुनि में धूड़ विझणु शुरू कई। इंसान जा बछड़ा तुंहिंजे नसुल जॾहिं बि सच ऐं सदाकत खे सम्झण ऐं क़बूल करण खां अखियूं ॿूटियूं आहिनि तॾहिं सिरिश्ते जे हर जानदार खां रड़ निकिरी पई वई आहे। पंडित माया जे मोह में अंधो बणिजी राजा खे इहा सलाह ॾिनी त वीनस देवी जेकॾहिं सचाई ॾेखारे त पोइ गुमान आहे त पुरस्रार वण जो अंत अची वञे। पृथ्वी जे हर ज़रे ज़रे ते राजा जी हुकुमरानी हुई। 2-4 ॾींहं की गुज़रिया त हिकु ॾींहुं वीनस देवी पंहिंजे पुटु किरपट समेत दरबार में अची हाज़ुर थी ऐं राजा हसद जी आग में जली चुको हो। हुन पंहिंजे शैतान ख़सलत पुट खे नेपच्यून जी ज़ाल सिलेशान सां गॾिजी पुरस्रार वण खे नास करण जा मनसूबा सटिया।